मलीर अवामी प्रेस क्लब जे दोस्तन जंहिं अंदाज़ में लतीफ़ सरकार के सूहूं बनाए माण्हुनि जे हक़नि सिंध जे हक़नि मज़लूम माण्हुनि जे लाइ ही अॼु जेको वचन वरजायो आहे ही जेको वचन हूंदो आहे उहो ई वॾी ॻाल्हि आहे। असां वटि राय ॾियाच वचन ते सुर ॾेई छॾियो। असां वटि वचन वरजाइण वॾी ॻाल्हि आहे ऐं सामी उन प्रेस क्लब जो सदर आहे ऐं सामी असांजो हिकिड़ो वॾो सूफ़ी बुज़ुर्ग रहियो आहे जंहिंजा सलूक आहिनि जंहिं अवाम में मोहब्बत ऐं प्यार पैदा करायो आहे। लतीफ़ सरकार सामी ऐं सचल सिंध जा उहे यगाना शाइर आहिनि ओलिया आहिनि जिन हक़ ऐं सच जो अलम खयो। अॼु उहो सामी पंहिंजे काफ़िले सां मुर्शिद लतीफ़ ते हक़ ऐं सच जो कसम खणी साबित थो करे त सिंध जे माण्हुनि ऐं मलीर जे मिट्टी जंहिंजी महक ऐं मोहब्बत सां आऊं ही काफ़िलो हक़ ऐं सच जो काफ़िलो अॻिते वठी हलियो आहियां। तव्हां ॾिठो त कोरोना जे दौर में सामीअ उते जॾहिं माण्हुनि बुख ऐं बदहालीअ लाइ धरणो हुयो त ही वाहिद माण्हू हो जंहिं हुनखे कवरेज ॾिनी ऐं उते जा हाकिम जेके सदाईं चापलूसी ऐं सदाईं पंहिंजा जेके लोठनि जे मार्फत वाठनि जे मार्फत माण्हुनि खे आज़ारींदा आहिनि ऐं हुननि सामीअ ते केस कयो पर सामी झुकियो न। सामी सच ऐं हक़ जो नालो हो। अॼु ही सॼो प्रेस क्लब हक़ ऐं सच जो नालो आहे। उन्हनि साबित करे ॾेखारियो त जंहिं वटि हक़ ऐं सच जो कलम हूंदो आहे छो त सहाफ़त सहीफ़े मां निकिती आहे ऐं सहीफ़ा नबियुनि ते लथा आहिनि ऐं नबियुनि जो तसलसल आहे त हक़ ऐं सच लाइ जहाद करियो। अॼु हिननि दोस्तनि हक़ ऐं सच जो अलम खयो आहे ऐं इहो वाइदो कयो आहे त मर मरी आऊं रोई जीअरो आ मकांद कजन वॾा पलांद जो जीअं थोरा ॾींहड़ा चतो भले थोरा ॾींहड़ा जियो पर पंहिंजे हक़ ऐं सच जी जेका आहे तारीख़ लिखी वञो। जीअं लतीफ़ चयो आहे त ॾोरज ॾियो हथु करे ॾोरम ॾियां धार कोड़े लख हज़ार हिन ऊंदहि अंधा कया। उन ऊंदहि में जेको मलीर जे दोस्तनि जेको हिकिड़ो ॾीओ ॿारियो आहे जेको हिकिड़ो प्रेस क्लब क़ाइमु कयो आहे उहो उते जे ताक़ूती क़ुवतुनि जे अख में आहे। छो त ही न राशी आहिनि न करप्ट आहिनि पर हिननि जो कलम जे तक़दुस लाइ जदोजहद आहे जंहिं अॼु हिननि खे साबित करे ॾेखारियो आहे त जेके माण्हू सच जो रस्तो अख़्तियार कंदा आहिनि जेके माण्हू हक़ जो रस्तो अख़्तियार कंदा आहिनि ऐं पंहिंजो सदा बुलंद कंदा आहिनि उहे कॾहिं बि झुकंदा न आहिनि। मूंखे फ़ख़ुरु आहे मलीर अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि ते जॾहिं बि हिननि जो आउं न्यूज़ पढ़ंदो आहियां त मूंखे यकीन थींदो आहे त ज़र्द सहाफ़त ख़तमु थी वई आहे ऐं हक़ ऐं सच जो कलम जेको आहे फ़तह थींदो ऐं अॼु हिननि दोस्तनि हिते कसम खणी साबित कयो आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हां जंहिं जिद्दत जंहिं प्यार जंहिं पाबोह सां सिंध जे अंदरि नई तारीख़ पिया लिखो सहाफ़त जी हक़ जी सच जी उहा अॻिते वधंदी ऐं तव्हां सिंध जे अंदरि हिकिड़ी तइमीरी सोच खणी सिंध खे जेके महरूमियूं आहिनि जेके मजबूरियूं आहिनि जेके सिंध सां साज़िशूं आहिनि उन्हनि खे बेनकाब कंदो ऐं सिंध जा हक़ीक़ी पुट साबित थींदो ऐं पंहिंजे कलम जी तक़दीर जेका आहे उन सां माण्हुनि खे तक़दीर बदिलाईंदो। तव्हांखे जस हुजे ऐं सामीअ खे आउं जस्तो ॾियां सभिनी दोस्तनि खे जस्तो ॾियां त तव्हांजो साथ जेको आहे हलंदो रहे साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे। महिरबानी।